दाबेजी में 3 ॾींहं अॻु बाहि लॻण करे अझा सड़ी वञण खां पोइ बच्चन समेत खुले आसमान हेठि वेठल पीपी जे झूने कारकुन मोहम्मद जुबन बाबड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध जे वॾे वज़ीर सी मुराद अली शाह ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त उन्हनि जी वाहर कई वञे। ॻोठ मुज़फ़र बाबड़ो जे रवासी मोहम्मद जुबन बाबड़ो दाबेजी प्रेस क्लब में साफ़ नाॾो दाहींदे चयो त 3 ॾींहं अॻु उन्हनि जे 2 घरनि खे बाहि लॻी वई हुई, जंहिंमें सॼो अलॻि तलॻ सड़ी रख थी वियो ऐं हू सख़्त सियारे जे मौसम में बि खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठा आहिनि ऐं कंहिं बि चूंडियल नुमाइंदनि जी सार न लधी आहे। हुन वज़ीर आला सिंध ऐं DC ठटे ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते उन्हनि जी सहायता कई वञे। आउं हुते वेठो आहियां, अॼु ॾींहं ते आउं पंहिंजे बचनि में पूरो आहियां। कंहिं बि नुमाइंदे, चूंडियल नुमाइंदे, चेयरमैन, UC चेयरमैन, कौंसलर कंहिं बि मुंहिंजी सार कोन लधी आहे। ऐं खुले आसमान पंहिंजा बचा विहारे वेठो आहियां। ख़ुदारा, DC ठटो, जाम गोराम खान वग़ैरह जेके बि आहिनि मूं ग़रीब जी सार लाइ ऐं खुले आसमान हेठि वेठल आहियां। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk